आलमी अमन लाइ गॾिजी कम करण चाहियूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अमेरिकी सदर जो बाइडन जे ख़त जो जवाब। पाकिस्तान अमेरिका सां सुठनि लाॻापनि खे ख़ासि अहमियत ॾिए थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु हो त ॿई मुल्क मुख़्तलिफ़ शोबनि में गॾिजी कम करे रहिया आहिनि। पाकिस्तान अमेरिका सां आलमी अमन लाइ गॾिजी कम करण जो ख़्वाहिशमंद आहे। जल्द कश्मीर ज़िले में ऑपरेशन करे अमन अमान की सूरत हाल के बेहतर बणायो वेंदो। कश्मीर ज़िले में हलंदड़ अगवा इंडस्ट्री तोड़े रतो छाण वारे सिलसिले के ख़त्म कंदासीं। कश्मीर जैकमाबाद शिकारपुर और घोटकी ज़िलनि में बदअमनी चोट चढ़ियल है। अमन अमान की सूरत हाल बेहतर बनाइण लाइ वफ़ाक़ी हुकूमत के भी आगाही ॾिनी है। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो मीडिया सां ॻाल्हियूं। चयाई कश्मीर ज़िले समेत सूबे के ॿियनि ज़िलनि में भी कबायली तकरार हलंदड़ आहिनि। पुलिस के जदीद हथियार फराहम करे अमन अमान बहाल कयो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं गौसपुर भरिसां PPMP आबिद सुंदराणी सां मुलाक़ात करे संदसि घरवारी जे लाॾाणे ते ताज़ियत कई। सिंध सरकार पारां कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ बाज़ाब्ता ऑपरेशन शुरू करण जो ऐलान। नीगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ बि आला सतही कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो। कर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त कुझु ॾींहनि में कचे अंदर ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वेंदो। ऑपरेशन में पुलिस ऐं रेंजर्स सां गॾु SSU जा कमांडोज़ भी शामिल हूंदा। उस्ताद अल्लाह रखियो नंदवाणी जे कातिलनि खे बि कटहरे में आंदो वेंदो। कराची में 6 महीना अॻु तुल में पुलिस पारां जुड़तो मुक़ाबले में मारियल नौजवान सदाम हुसैन लाशारी जो खून जो जरगो। पुलिस ते 2 करोड़ 20 लख रुपया दंड मुक़रर। सदाम हुसैन लाशारी जो खून जो जरगो कराची में सरदार जुल्फकार सरकी सरपंची में संदसि रिहाइशगाह ते थियो। जरगे में अॻूणे SHO नबी बख्श डाहाणी, गुलाम नबी बजाराणी ऐं 5 पुलिस एहलकारनि ते खून साबित। 2 करोड़ 20 लख रुपया दंड मुक़रर। इल्ज़ाम हेठि आयल पुलिस एहलकारनि खे 30 लख रुपया मौके ते माफ़ किया विया। बकाया रक़म 3 किस्तनि में अदा कई वेंदी। जो महीनो थी विया आहिनि, चइजी विया आहिनि, असांखे न आहिनि मिलिया। असां एॾो भूंगो घुरनि था, असां ग़रीब माण्हू आहियूं। महिरबानी करे भाइनि खे अपील है बाज़ियाब करे वञनि मुंहिंजा भाउ। असांजी मदद करो। असांजा ॿार ईद सुबुह तक असांजा ॿार वठी अचनि। असांजी इहा मदद करो। असांजा मासूम बच्चा रोईंदा वञनि। 2 महीना थी विया आहिनि। बशीराबाद लिंक रोड तां अगवा करे विया आहिनि। 2 महीना अॻु बावर जे ग़रीबाबाद पाड़े मां अगवा थियल 2 भाइर बाज़ियाब न थी सघिया। वारसनि जो चवणु आहे त मोहम्मद नवाज़ सुमरो ऐं रब नवाज़ सुमरो ज़रई ज़मीन खे पाणी ॾियण विया त जितां खेनि अगवा कयो वियो आहे। धाड़ियलनि 50 लख रुपया भोंग तलब कयो आहे। न ॾियण जी सूरत में क़त्ल जी धमकी ॾिनी आहे। अख़्तियारी नोटिस वठनि।